जॾहिं वज़ीर घड़ी खन कचहरी करे हजम खां मोकिलाए बादशाह वटि आयो तॾहिं चयाईं त साईं सुभाणे होशियार रहिजो मथां हजामत करण वक़्तु गर्दन ई न लभे पोइ वरी ॻाल्हियूं कंदा चोर जे घर ॾांहुं रवाना थींदा विया। हाणे बादशाह त सॼो लका हजम जो ॿुधे पियो। हाणे हुनखे वज़ीर खे माराइणो त कोन हो पर हिकिड़ी दोस्ती पियो ॾसे हुनखे पंहिंजी त यार ई यारनि जी ॾिसो त कीअं आहे। उहो त बादशाह सॼो किसो ॿुधो जेको हजम हुनखे ॿुधायो। हाणे हजम वारो किसो पूरो थियो। हाणे वरी ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा बादशाह खे चई होशियार थी जाए मथां आयो हजम तोखे जाई पाई मारे विझे बादशाह खे होशियार कयई। हाणे उहो रिड़ंदा कंदा हाणे हलनि था ॾिसूं त फ़क़ीर जे घर था अचनि त चोर जे घर था अचनि वरी ॿिए यार ॾिठा वञनि पिया। चोर जी दर ते पहुची आहे। हाणे ॿियो नंबर चोर जो आयो। चोर जे दर ते पहुची बादशाह वरी बि हिकिड़ी कुंड में लिकी वेही रहियो ऐं वज़ीर अची चोर खे सॾु कयो। सॾ ते हिन अंदरां ई सॾ जो जवाबु ॾिनो पर ॿाहिरि कोन निकितो। कुझु वक़्त खां पोइ वज़ीर वरी सॾु कयो मगर चोर वरी बि अंदरां जवाबु ॾिनो बाक़ी ॿाहिरि कोन निकितो। आख़िर जॾहिं टियों सॾु कयईं त तॾहिं हू ॿाहिरि निकितो। वज़ीर पुछियुसि त यार अॻे त हिकदमि ॿाहिरि निकिरी ईंदो हुएं अॼु छो एतिरी देरि कयई। का हूंदी ॻाल्हि को मक़सदु हूंदो का मजबूरी हूंदी तॾहिं उहो न पियो निकिरे। चोर माण्हू हो न हुनखे ख़ौफ़ ख़तरो थींदो हूंदो त मथां को माण्हू आयो हुजे या को पुलिस जो को हुजे को छापो इन जे करे। पोइ जॾहिं हुन सुञातो त पोइ ॿाहिरि निकिरी अचे वज़ीर सां मिलियो। हाणे अॻिते ॾिसूं त बयानु इन जो कहिड़ो थो करे चोर। बादशाह लिखियो बीठो आयो सॼो किसो ॿुधे पियो थो। तॾहिं चोर ॿुधायुसि त यार अॼु तूं अवेलो आयो आहीं ख़्यालु कयुमि त मथां पुठियां को दुश्मन न हुजेसि त पोइ हथे ख़ाली छा कंदुसि। चोर बि सम्झी वियो इन ॻाल्हि खे। बादशाह लिखियो वेठो हुजे। बादशाह ॾिठो त हाणे चोर जो मां ॾिसां त चोर कहिड़ी कारवाई थो करे छा थो चए। चोर बि पंहिंजे हिसाब सां देरि तॾहिं पियो करे त मथां कुझु थी पवे। उन खां पोइ हो जो निकितो त ॿाहिरि अॻु में कवरनि में चमड़नि में तरारूं बंदियूं हूंदियूं उतां तरार उन मूं कवर मूं कढी ऐं कुले में विझी वरी उन तां वेढ़ियल अॻड़ियूं तॻड़ियूं लाथई ऐं तेसीं ताईं देरि थी वियमि। हाणे हुकुम तुंहिंजो सिर बि हाज़ुरु आहे हथियार बि हथ में आहे। वज़ीर चयुसि त अदा अॼु ख़ैरु कोन्हे बादशाह सलामत मूं ते ॾाढो नाराज़ थी पियो आहे सो सुभाणे मूंखे फाही चाढ़ींदो। उन करे चयमि त राति में यारनि दोस्तनि खां मोकिलाए वठां। तंहिं ते चोर चयुसि अदा ॻाल्हि बि इहा मूंखे रुॻो एतिरो ॿुधाए त राति जो बादशाह किथे सुम्हंदो आहे। हाणे वरी इहो चोर थो बादशाह खे जे बादशाह ॿाहिरियों चोर वज़ीर जूं दोस्तियूं ॾिसे पिए थो। हजम वारी बि कहाणी ॿुधव वरी हीअ चोर वारी कहाणी अथव इहा हले पई थी। हाणे बादशाह बि ॿुधे पिए थो। हाणे चोर सोचे त मूंखे रुॻो इहो ॿुधाए त किथे सुम्हंदो आहे। राति में थो सिरी लाहे अचांसि पोइ सुभाणे न को हूंदो न की तोखे मारींदो। हाणे वञी बेखुटको थी सुम्ही रह। वज़ीर चोर खां मोकिलाए जॾहिं बादशाह वटि बादशाह सां मिलियो तॾहिं चयाईं त बादशाह सलामत राति जो ख़्यालु करे सुम्हिजो। चोर आहे मुंहिंजो दोस्त मुड़ंदो बि न कोन। हाणे वरी चोर जी कहाणी बादशाह ॿुधी वरी हाणे बादशाह खे होशियारु करे त मथां हुनखे इहा ख़बर ई कान्हे त को ही दोस्तियूं थो पंहिंजे यारनि जूं आज़मराए बादशाह खे ॿुधाए इम्तिहान वठे। तो इन जे करे वरी बादशाह खे हिते बि होशियारु कई त मथां ख़्यालु रखिजांइ। उहो अचो थो तरार खणी अचे ईअं सिसी लाहे वञे। होॾो हजम वारो बि होशियारु कईसि हेॾो हिन जो बि होशियारु कईसि। उतां थी ॿई ॼणा बाक़ी टे दोस्त खे आज़माइण लाइ रवाना थिया। जॾहिं फ़क़ीर जे ओतारे वटि पहुता तॾहिं बादशाह वरी बि हिकिड़ी कुंड झले बीही रहियो। वज़ीर जी फ़क़ीर खे सॾु कयो। हू सॾ ते कलंदरी डंडो कच्छ में करे ॿाहिरि निकिरी आयो छो त उहो फ़क़ीर हो। फ़क़ीर कलंदरी डंडा रखंदा आहिनि। कुश्तियूं कश्तियूं बि हुननि वटि हूंदियूं आहिनि छो फ़क़ीर जो ॿ क़िस्म हूंदा आहिनि पर हे असली फ़क़ीर हुयो जेको कलंदरी डंडो खणे पियो कलंदर जो फ़क़ीर हो।
वज़ीर खे दर ते ॾिसी पुछियईंसि त वज़ीर ख़ैरु त आहे, हिन वक़्तु अॼु कीअं निकिरी पियो आहीं? फ़क़ीर खे अदब सां चयाईं त फ़क़ीर साईं बादशाह सलामत जी कावड़ खे सुञाणी थो हरू भरू अची नाराज़ थियो आहे। हुकुम कयो अथसि त सुभाणे मूंखे फांसीअ ते चाढ़ियो वञे। हाणे साईं मां सुभाणे मरी वेंदो। हाणे हुनखे वरी टियों दोस्त जो आख़िरी फ़क़ीर हो, हीअ उन जी कहाणी अथव मुंहिंजा प्यारा दोस्तो। तव्हां इनखे तवजह सां ॾिसिजो, तवजह सां ॿुधिजो, पोइ वरी वज़ाहत थोरी मां कंदुसि इन जे बारे में। तॾहिं ख़्यालु आयुमि त छो न यारनि खां मोकिलाए अचां। फ़क़ीर चयो त बसि बाबा, ॻाल्हि बि एतिरी, जे बादशाह तोखे फाही चाढ़ण जी कोशिशि कई त संदसि तख़्त बि वरी ऊंधो थींदो ॾिसंदे। तूं माठ करे वञी सुखियो थी सुम्ह, सुबुह जो मां पाण ई अची फांसीअ वारी जाइ ते हाज़ुरु थींदुसि। जे बादशाह न मुड़ियो त सिरो ई शहर ई ऊंधो हूंदुसि। फ़क़ीर खां मोकिलाए वज़ीर अची बादशाह सां मिलियो ऐं चयाईंसि त साईं यार आहिनि टई सचार, ख़्यालु कजो मता झुगो ई न सुञ थी वञे। हाणे टे यार बि बादशाह खे मिलायो, टिनी जूं ॻाल्हियूं बि अलॻि अलॻि ॿुधायुसि। हाणे बादशाह खे पियो चए त हाणे पंहिंजो तव्हां होशियारु थीजो। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त सुभाणे सां राति जो को बंदोबस्तु कजे। छो छा कयईं त घोड़नि जे सिए खे उथारे पंहिंजी जाइ ते सुम्हारियईं। उनखे ताक़ीद कयईं त निंड हरगिज़ न कजांइ। घोड़नि जो सियो माना चौकीदार हुयो, उन्हनि जो नौकर हुयो, हीउ उन जो लफ़्ज़ आहे। उनखे उथारे ऐं पाण बादशाह ख़ौफ़ खां वञी ओॾे सुतो, घोड़नि वारी जाइ ते जिते नौकर सुतल हो उते सुतो ऐं हुनखे चई त हाणे तूं जेको आहे चौकी ॾे। अॻिते ॾिसूं त इन ॻाल्हि जी वज़ाहत कीअं थी थिए ऐं किथे थी पुॼाणी थिए। मां अव्हां जे हंध ते कीअं सुम्हां, पर बादशाह चयुसि त तोखे हुकुम मञिणो आहे। पोइ त 100 सिपाही पंहिंजी हंध ते पहरेदार बीहारे पाण वञी सिए जे हंध ते सुम्ही रहियो। चोर बि हो मुंहुं तरी अची बादशाह जे महलात में पहुतो, पर सख़्तु पारो ॾिसी मुंझी पियो। सॼी राति इन ई ताड़ में रहियो त कंहिं तरह पहरे वारा कुझु गाफ़िल थियनि त पोइ बादशाह जो सिर लाहिया। बादशाह पंहिंजो बंदोबस्तु कयो जो वज़ीर हुनखे सम्झायो, पर यारनि जूं कुर्बानियूं ॾिसो था न। हू बादशाह पियो चए त ज़ालुनि जी दोस्ती ऐं हुन ॾिसो पंहिंजे यारनि जी दोस्ती, वरी यारनि जी दोस्तीअ जो इहो कहाणी ॾिसो त कुर्बानी केतिरा ॾियनि। आख़िर जॾहिं असुर थियो तॾहिं पहिरे वारनि खे निंड जा घेरा अचण लॻा। हीअ मुड़ुस बि वझ वठी पहिरे वारनि सां रलिजी वियो ऐं आख़िर वञी बादशाह जे पलंग ते पहुतो ऐं यकदमि कढंदे तरार टिक